मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं बाज़ माण्हू चवंदा आहिनि त निमाज़ पढ़ी पोइ मुसलो वेड़े छॾियो न त उनजे मथां शैतान निमाज़ पढ़ंदो। छा इहा हक़ीक़त आहे? साईं शैतान निमाज़ पढ़े त मामलो ई ख़तमु थींदो दुनिया जे अंदरि। शैतान जेकॾहिं निमाज़ी थी वेंदो न त दुनिया ई सिधी थी वेंदी। हे असांजे मुआशरे जे अंदरि हिकिड़ो सुवालु, घर जे अंदरि नमाज़ पढ़ी करे मुसले खे वेड़ी छॾियो। घर जे अंदरि नमाज़ पढ़ी करे मुसलो ईअं जेकॾहिं पियो आहे, अरे बाबा हिन जे मथां शैतान निमाज़ पढ़ंदो। हे बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे त मुसलो जेकॾहिं खुलियल हुजे त अची करे हुनजे मथां शैतान निमाज़ पढ़ंदो। शैतान ज़ालिम निमाज़ पढ़ंदो ई न आहे। शैतान मुनकिर आहे, इंसाननि जो वॾे में वॾो दुश्मन। हाणे तव्हां सोचींदो को मक्सी बिरादरी हुजे, उहो चवंदा असांजो वॾे में वॾो दुश्मन बुरोई आहे। बुरोई चवंदा असांजो वॾे में वॾो दुश्मन मस्तो ई आहे। मां मिसाल ॾींदो, कंहिंजी काई दुश्मन आहे, मां हिकिड़ो मिसाल थो बयानु कयां, अची करे मां सिधो शैतान जे टॉपिक ते बीहंदुमि। हे इंसान जी ज़हन आहे त मुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन फलाणो आहे, मुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन फलाणो आहे। अलाह जो कसम आहे, हे दुश्मन तव्हांजो वॾे में वॾो न आहे। हे तव्हांजो नॉर्मल दुश्मन आहे। हे तव्हांखे नुक़सानु ॾींदो, तव्हांखे मारे छॾींदो, एतिरो नुक़सानु ॾींदो। बसि तव्हांजे पैसा खाई वेंदो, तव्हांखे एतिरो नुक़सानु ॾींदो। तव्हांजे बंगले ते कब्ज़ो कंदो, एतिरो नुक़सानु ॾींदो तव्हांखे। तव्हांजी ज़मीन कब्ज़ो करे वेंदो। को इंसान एतिरो नुक़सानु ॾींदो। इन खां मथे कोई बि इंसान तव्हांखे नुक़सानु ॿियो न ॾींदो। शैतान छा कंदो आहे? शैतान चवंदो तोखे मां मारींदुमि बि न, तुंहिंजो बंगलो बि मां कब्ज़ो न कंदुमि, तुंहिंजा पैसा बि जेको आहे मां कब्ज़ो न कंदुमि। शैतान चवंदो मां तोखे हमेशह जे लाइ जहन्नम में मोकिले छॾींदुमि। त तव्हां ॿुधायो वॾे में वॾो दुश्मन केरु थियो? वॾे में वॾो दुश्मन शैतान थियो। बाक़ी हे दुनिया वारा जेके दुश्मन आहिनि न, हे दुश्मन आहिनि पर नंढे लेवल ते। हे वधि वधि चवंदा साईं मुंहिंजी दुनिया में न रही, बसि पैसा असां कब्ज़ो कयूं, बंगलो इन जो खणो, बसि एतिरो। हिन जो एतिरो ई मक़सदु आहे। बाक़ी वॾे में वॾो जेकॾहिं कोई दुश्मन आहे, उहो शैतान आहे तव्हांजो दुश्मन। तमामु वॾो मुतकबिर दुनिया जे अंदरि शैतान आहे। ऐं शैतान जी ट्रेनिंग जेकी आहे न, उहा ट्रेनिंग उहो इंतिहाई वॾी ट्रेनिंग आहे। मुंहिंजी पैदाइश केतिरी आहे? हिकिड़ो मां मिसाल नॉर्मल पई कयां, 1999 या 2000 मुंहिंजी पैदाइश आहे। मूंखे दुनिया जे अंदरि तजुर्बो केतिरो? 25 साल जो। हिते जेकॾहिं को अछी ॾाढ़ी सां वेठो आहे चाचो, 60 साल उमिरि, तजुर्बो घणो? दुनिया जे अंदरि 60 साल जो। शैतान खे केतिरो तजुर्बो आहे? आदम अलैहिस्सलाम खां वठी करे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं वॾो तजुर्बे वारो आहे। त हे इंसान जेको आहे मुंहिंजे वक़्त में कीअं ईंदो, हिन खे मां कीअं लेटाए करे जहन्नम में मोकिले छॾियां। त शैतान जो तमामु वॾो तजुर्बो आहे, तमामु वॾो तजुर्बो आहे। त इन जे करे हर टाइम अलाह ताला खां पनाह घुरो। ईअं न त शैतान सां जेको टकर ॾींदासीं, शैतान अचे असां चङी तरह ॾिसंदासीं, ज़ाहिर ते असां जेको मारे छॾींदासीं। न साईं, उन सां मुक़ाबिलो ख़तरनाक आहे। हुनखे तजुर्बो को 20 साल जो न आहे, को 30 साल जो न आहे, को 40 साल जो तजुर्बो न अथसि। हुनखे आदम अलैहिस्सलाम खां वठी करे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आख़िरी उम्मती ताईं तमामु वॾो तजुर्बो आहे।